नाज़रीन जी त असां हींअर कोट गुलांद तालके जे ॻोठ काचेल फार्म जे भरिसां वहंदड़ सिम नाले RD 7 ते मौजूदु आहियूं। जेको घारो 14 ॾींहं गुज़रण बावजूदु अञा ताईं जेको बंदि न थी सघियो आहे ऐं अवां मुंहिंजे पोयां ॾिसी सघो था त घारो जेको बदस्तूर हली रहियो आहे। हाणे असीं जेके ॻोठ जेके मुतासिर थिया आहिनि इन घारे जे करे उन मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि खां पुछंदासीं त हुननि जो केतिरो नुक़सानु थियो आहे ऐं इन घारे बाबति हू छा था ॿुधाइनि। मेन मसइलो जेको आहे जेको सिम नालो आहे जेके इहो ठाहियो वियो आहे इन्हनि जी डिज़ाइन ऐं इन्हनि जी जेकी नमूनो रखियो वियो आहे न ग़लति कंहिं बि रथाबंदी सां न आहे। जेकॾहिं इहो रथाबंदी सां ठहे आहे त इहो घारो असल में 5-6 सिमूं मुख़्तलिफ़ ॻोठनि मंझां अची हिन में थियूं पवनि। जेको सम्झो त 4 खां 6 महिलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थी सभु हिते थो अची पाणी गॾिजे ऐं उहो इलाइक़ो हीअ सिम जो जेको तरीक़ेकार आहे हीअं आहे झको आहे। हितां खां जेसीं मुस्तक़िल हल हीअ त ॿुॾंदा रहंदासीं। जेकॾहिं मुस्तक़िल हल न कढियो वियो त इनखे मथे कयो वञे सिम सॼी खे ॿई तरफ़ जो हीउ घारो जेको पियो आहे इन पाणी सॼो जेको असांजो नेचुरल जेको पाणी जो निकाल आहे उनखे रोके छॾियो आहे। इहो ॻोठ जेको आहे बोर्ड जे पाणी जे करे तमामु मुतासिर थियो आहे। काछेले में जेको घारो लॻल आहे उन घारो जेको आहे इन ॻोठ जी तक़रीबन 1000 खां 1200 एकड़ ज़मीन खे जेको मुतासिर कयो आहे, जंहिंमें फुटियूं ऐं मिर्च जा फसल जेका आहिनि तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। इन घारे जे करे जेको आहे इन सॼे सिस्टम खे मुतासिर कयो आहे ऐं इन ॻोठ जा रहवासी तक़रीबन 3000 खां मथे जेके रहवासी आहिनि उहे जेका इन सां मुतासिर थिया आहिनि। तमामु कचा घर जेका किरी विया आहिनि। अञा ताईं गवर्नमेंट जे पारां का बि राशन नाहे मिलियो, ना को चूंडियल नुमाइंदो, ना को AC साहब, ना को मुख्तियारकर साहब, केर बि कोन आयो। हेठि तक़रीबन 40-45 ॻोठ पंहिंजा मुतासिर थिया आहिनि। हीउ जेको पाणी जेकॾहिं अञा न रुकियो त वधीक जेको सो ॻोठ मुतासिर थींदा। कोशिशि आहे असांजी त हिन घारे खे जल्द खां जल्द जेको सो ॿधो वञे। असांजो घारो पियो आहे शाख सिम नाले के काछेलो फार्म खां, जेको WH रियाज़ भुरगड़ी वारनि जो घारो इहो हिन जे नाइली जे करे ऑफिसरनि जी करे नाइली जे करे असांजी तबाह करे छॾी आहे। बनियूं ॻोठ में पाणी डरी वियो। हिन टाइम बि पाणी ॻोठ में बीठा आहियूं, पाणी जे बिल्कुलु वेझो बीठा आहियूं। पाणी तबाही करे छॾी, न कंहिंजा घर छॾिया न फसलूं छॾियूं। सिर्फ़ु घरनि जो नुक़सानु जाम थी वियो आहे ऐं केरु माण्हू पुछण वारो कोन्हे। असां नेब वारनि खे चऊं था त सिम नालो जेको खुटिजी वियो आहे हिन जी पूरी कंप्लीट कार्रवाई कई वञे। ही किथां किथां खुटिजी वियो, केॾां वियो, हिननि जो रुख जेको आहे रियाज़ भुरगड़ी नक्शो ई तब्दील करे अलाए असांखे ॿोड़नि लाइ न पंहिंजियूं बनियूं साफ़ु करण लाइ हिन सॼी तबाही करे छॾी आहे। हितां खां मथे काछेलो फार्म सां वॾी मेन ड्रेन आहे LBOD वञे पियो सिम नालो, उन खे हथरादू घारो जेको आहे तक़रीबन 25 तारीख़ ते पोएं महीने जी 25 अगस्त खां घारो लॻल आहे। हथरादू घारो विझराए पंहिंजे जेके एक्सिन साहब आहे असांजो हिते LBOD जो रियाज़ भुरगड़ी साहब, हू हिते जो तमामु वॾो ज़मींदार बि आहे, 1000 एकड़ जो ज़मींदार आहे। उनजा पंहिंजा मफ़ादात आहे, उन जे करे उते घारो हणायो वियो हथनि सां। हितां जे ॻोठाणनि जो इहो बि चवणो हो त जेको आहे असांजी हिन वक़्त ताईं कंहिं बि वाहर न कई, कंहिं बि सार न लधी, न त ॿोॾ मुतासिर लाइ राशन आयो आहे, न ई तंबू ॾिना विया आहिनि, न ई डॉक्टरनि जी मेडिकल टीम हिते आई आहे। हिननि जो इहो बि चवणो हो त असांजो जेको माल मता आहे उहो बि मरी रहियो आहे। उनखां सवाइ हिते न वेटनरी डॉक्टरनि जी का टीम आई आहे, न कोई माल जो इलाज थी सघियो आहे। हिननि इहो बि इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हितां जेके ॿोॾ मुतासिर आहिनि, जेके ज़मीनूं पाणी हेठि अची वियूं आहिनि इन घारे जे करे, ऐं उन घारे जो पाणी बि हिन ॻोठनि मां मुख़्तलिफ़ ॻोठनि मां कढायो वञे त जीअं ही ॻोठाणा जेको थो पंहिंजी वरी ज़िंदगी खे रवा ऐं दवा करे सघनि। हितां जे ॻोठाणनि जो इहो बि चवणो हो त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि असां वटि वोट वठण त अचनि था, पर असांजी हिन ॾुखे वक़्त में हुननि का बि सार न लधी ऐं न ई हुननि असांखे यादि कयो आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जेके ॻोठ हिन घारे जे करे ॿुॾा आहिनि उन्हनि जो पाणी फिल फॉल कढायो वञे त जीअं हितां जा ॻोठाणा पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन काशिफ भंबरे सां गॾु अली गुलाम खोसो, टाइम न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।